हर एक पंहिंजे मन जो साखी पाण आहे। सत्संग जो फल मिलणो तॾहिं जीव पाण जे हृदय में समझे जॾहिं मन में विषयनि जे लाइ वैराग उत्पन्न थिए, श्री राम, और प्रभु जे लाइ अनुराग पैदा थिए। सत्संग जो फल तॾहिं जॾहिं असांजूं कामनाऊं वासनाऊं ई क्षय थी वञनि, उथे ई न पूर्ण वरी छा थिए, सत्संग जो फल वरी जनम में अचे। राम राम। त उहा जेका तृष्णा जी जलन असांखे लॻी रही आहे, जेकी मिलियो अञा वधे, जेकी जंहिंजे लेख में आहे, उहा प्रभु कृपालता करके पंहिंजे फल जे रूप में परमात्मा जे तरफ़ां हर जीव जे मथों दया और इंसाफ़ बराबर बराबर हली रहियो आहे। संत जे मथां, डाकू जे मथां, चोर जे मथां बराबर बराबर एट ए टाइम ते उनजी दया और इंसाफ़ परमात्मा जो हली रहियो आहे हर एक जे मथों। बाक़ी छड़ी ॻाल्हि आहे सम्झणो आहे त उनजो दया ऐं इंसाफ़ संत ते कीअं थिए थो, गुरमुख ते कीअं रहे थो, और उनजे ऑपोजिट अन्य पुरुषनि ते कीअं रहे थो। श्री राम, श्री राम। प्रभु जी दयालता इहा आहे, प्रभु जो हुकुम आहे, तूं शुभ कर्म कर, तुंहिंजो यश थींदो, तोखे सुख मिलंदो, तोखे माण्हू सुठियूं नज़रुनि सां ॾिसंदा। हरे राम, श्री राम। परमात्मा जी इंसाफ़ इहो आहे, तूं सुठो कंदे तुंहिंजो सुठो जस थींदो, और दयालता इहा आहे जो माण्हू तोखे सुठियुनि नज़रुनि सां ॾिसंदा, तुंहिंजो सुख चाहींदा, तुंहिंजे भले में गॾु थींदा, तोखे सहयोग ॾींदा। पर तूं अशुभ कंदे, राम, परमात्मा जो इंसाफ़ इहो आहे, तोखे दुख भोगणो पवंदो, अशुभ में तुंहिंजो अपयश थींदो, तुंहिंजो धन नाश थींदो, तुंहिंजो तन नाश थींदो, और तुंहिंजी वॾे में वॾो अभागी जी उहो आहे जेको अपराध थो करे, आपतकाल महिल जो कोई साथी न थींदो। बसि इहा परमात्मा जी उन जे मथां दया आहे। उहो चिल्लाए न त मुंहिंजो कोई कोन्हे, तुंहिंजो कर्म इहो आहे जो तुंहिंजो कोई कोन्हे। इहा तुंहिंजे मथां दया आहे त तूं सिख, तूं शुभ कर्म कर, तुंहिंजो यश थिए, तोखे सुख मिले, तोखे माण्हू सुठियूं नज़रुनि सां ॾिसनि और तो मां प्रेरणा पाइनि। श्री राम, श्री राम। सावन जो दुख बिन से टिनि क़िस्मनि जो दुख थींदो आहे, आदि, व्याधि, उपाधि। आदि मन जो, और व्याधि शरीर जो, और संसार उपाधि आहे, माया उपाधि आहे, माना अचानक एक्सीडेंट थी पए। श्री राम राम, श्री राम। त नाम जे धारण सां मन खे असां सिंधी में चवंदा आहियूं संतनि खे, साईं दया कयो ॿेड़ो पार थिए, पर इहा ख़बर कान्हेसि त मां जेको प्रशन कयां थो उन जी ॼाण आहे अलाए न आहे। बाबा ॿेड़ो आहे ज्ञान, ॿेड़ो आहे नाम, और मन खे उन में चाढ़णो आहे। मोह थड़ा हरि चरण मन चढ़ लंघिए, और 8 पहर गुण गाए मिल साधु संगिए। प्रभु जी सिफ़त में पंहिंजे मन खे जोड़े रख त शुद्ध थींदो। नानक सिफ़ती रजी आहे। संत प्रभु जी सिफ़त में पाण खे जोड़े रखनि था त उन आशाउनि वासनाउनि जे तृष्णाउनि खां, जलन खां रहत थियनि था। श्री राम, श्री राम। त दुख जेकॾहिं लहे आहे त मां सम्झां थो कुझु % बचत हुजण खां सवाइ गोरियूं दवा हली रहियूं आहिनि, और दुख पंहिंजी जाइ ते खड़ो आहे। श्री राम, श्री राम। दवाऊं दुख लाहिनि आहे, डॉक्टर ई दुख लाहिनि आहे, त पोइ दवा थिए छो आहे? दुख लथो कोन्हे, दवाऊं हलनि थियूं, दुख पंहिंजी जाइ ते खड़ो आहे। हाणे इन ॻाल्हियुनि खे सम्झणो आहे त दुख कीअं नाश थिए, चाहे कोई कोन थो, पर नानक दुखिया संसार दुख फल आहे। असां चाहियूं सुख था, पर कर्म अहिड़ो कयूं था जो असांखे ज्ञान कोन्हे, फल जी ॼाण न आहे, अज्ञान में अची करे के कर्म कयूं था, परिणाम दुख भोॻियूं था। श्री राम, श्री राम। इहा संसार जी गति आहे, संसार अज्ञानमयी आहे। असां हिक ॿिए खे ॾिसूं था, संतनि ॾे ध्यानु नथो वेहे। राति असांखे सनातन स्वामी इन ॻाल्हि ते ई सॼो ज़ोर पए ॾिनो, असां संत जे संग में अचूं था, पर संत वारी गाॾी ते नथा चढ़ूं, चढ़िया साॻी माया जी गाॾी ते पियाऊं। चढ़णो कहिड़ी गाॾी में हो, जंहिं मंज़िल ते पहुचणो, पर भुली ॿी गाॾी में वेठासीं। राम, असां काॾो जो काॾे पहुची वियासीं। पोइ उहो पछतायूं था पिया, असांखे करिणो छा हो, असांजो लक्ष्य छा हो। मुंहिंजा प्यारा, त असांजे संत जे संग में नाम जे हुजण सां मन खे जेको वासनाउनि जो दुख आहे, हिकु हिकु वासनाउनि जे कढे जेका प्रक्रिया भज दौड़ संसार जी आहे, सा हिकु ज़रूरी वासना जे अंतर्गत
जेकी भी भिटकाव आहे, जेको भी जाॾे दौड़े थो, काई न काई मन में वासना अथसि या कामना अथसि। श्री राम श्री राम। भावना परमात्मा लाइ सॾिबी आहे और संसार लाइ वासना और कामना सॾिबी आहे। भावना त अहिड़ी शइ आहे जो जंहिंमें तोखे तृपति अची वञे, तुंहिंजो लिखियो तोखे जंहिं जिथे वेठो आहे उते मिलंदो। संत प्रभु में पंहिंजी भावना और भाव धारे वेठा, जिथे वेठा रहिया अरबनि जी प्रॉपर्टी ठही वई। राम।